नाज़रीन, बुछेरी भरसा ॻोठ रसूल बख्श अब्बासी में जमायत उलमा इस्लाम पारां बरसात मुतासिरनि में खैमा विरहाया विया। रिपोर्ट कर रहियो आहे अलावधायो अबड़ो। बुछेरी भरसां ॻोठ रसूल बख्श अब्बासी में जमियत उलमा इस्लाम पारां बरसात मुतासिरनि में खेमा विरहाया विया। उन मौक़े ते जमियत उलमा इस्लाम जो मरकज़ी अमीर मौलाना ग़ुलाम क़ादिर क़ासिमी पिणु मौजूदु हो, जंहिं पंहिंजे हथनि सां मुतासिरनि में खेमा विरहाया ऐं आवाज़ टीवी ते ख़बर नशर थियण खां पोइ पोरियत राणे लाशारी खे खेमो पिणु मुहैया कयो ऐं खेसि नक़द रक़म पिणु ॾिनी। असां हिन इलाइक़े में मुस्तहिक़ीन जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि जे हवाले सां इन ख़िदमत के जारी सारी रखे वेठा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह जेको असांखे थी रहियो आहे खैमनि जी सूरत में, राशन जी सूरत में, मच्छरदानी जी सूरत में, जेका बि असांजी वुसअत में ताक़त में आहे, अल्हम्दुलिल्लाह जमियत उलमा इस्लाम ॻोठ ॻोठ अल्हम्दुलिल्लाह इहो सिलसिलो जारी रखियो आहे। असां अठट मोरी, दिनपुर शरीफ़, बुछेरी, बांधी ऐं नवाबशाह शाहजपर 60 माइल इन इलाक़नि में अल्हम्दुलिल्लाह सिलसिलो जारी आहे। जमियत उलमा इस्लाम ख़ासि करे हिन ज़माने में हिन ॿोॾ में वधि ख़िदमत कई आहे सूबे सिंध जे अवाम जी। शायदि कंहिं बि पार्टी एतिरी जेका सो ख़िदमत न कई, पर हुकूमत अहिड़नि माण्हुनि खे थी ॾिए जेकी माण्हू खाइन आहिनि, उन जा भांडा भरिया पिया आहिनि। असांखे ख़बर आहे जिथे माल हुकूमत जो लिकल आहे उहा असांखे ख़बर आहे, जिथे जंहिंखे माल हुकूमत ॾिए थी असांखे ख़बर आहे। अगर साईं मौलाना ग़ुलाम क़ादिर साहब जन नायब अमीर जमियत उलमा इस्लाम कुल पाकिस्तान आया आहिनि ऐं असांजे मुतासिरीन खे में टेंट तक़सीम कयो अथऊं। असां उनजो बेहद शुक्रगुज़ार आहियूं, मुंहिंजे रफ़क़ा जो बेहद शुक्रगुज़ार। असां कयूं आहे, असां ग़रीबनि खे ॾिनऊं आहे, तंबू ॾिनऊं आहे, असां अहसान कयूं आहे, असांखे अॼु हुकूमत कोन ॾिना। बुख उन्हनि ते वेठासीं, अॼु छा भला हिन खे असांखे ॾिनऊं आहे। गवर्नमेंट में असांखे कुझु कोन हासिलु थियो आहे। जेको माल मिलियो आहे उहो पंहिंजे गोदामनि में छपाए लिकाए रखी वेठा आहिनि, कंहिं ग़रीब खे बि नथा ॾियनि। असां हुननि जो थोराइता आहियूं, गुज़ारिश आहियूं त असांखे हरगंज हिननि ॾिनो आहे, हुननि कुझु कोन ॾिनो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सियासी समाजी तोड़े मज़हबी तंज़ीमुनि खे अॻिते अचणु खपे ऐं बरसाति सटियल मारोड़नि जी परघोर लधी वञे त खेनि ॾुखे वक़्त में को सहारो मिली सघे। कैमरा टीम सां गॾु अलावधायो अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, बुछेरी।